जैकमाबाद वेझो हथियारबंद जवाबदारनि गोलियूं हणी हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो आहे। मौलादाद थाणे जे हद ॻोठ दोस्त मोहम्मद बिरोही में अणसुञातल हथियारबंदनि गोलियूं हणी 45 वरहनि जे अली दोस्त बिरोही खे क़तल करे मौक़े तां फरार थी विया। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए जैकमाबाद इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो कारोकारी जे पुराणे तकरार तां पेश आयो आहे, जॾहिं त वधीक मामले जी जांच करे वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जैकमाबाद खां, जिते अणसुञातल हथियारबंदनि गोलियूं हणी हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि मौलादाद थाणे जे हद ॻोठ दोस्त मोहम्मद बिरोही में अणसुञातल हथियारबंदनि गोलियूं हणी 45 वरहनि जे अली दोस्त बिरोही खे क़तल करे मौक़े तां फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मुताबिक़ वाक़ियो कारोकारी जे पुराणे तकरार तां पेश आयो आहे, जॾहिं त वधीक मामले जी जांच कई पई वञे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न वरी जवाबदारनि जो को ॾस पतो पइजी सघियो आहे। HSTV न्यूज़, जैकमाबाद।